नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर जी खुलियल कचहरी दौरान सिंध वासियुनि शिकायतनि जा अंबार लगाए छॾिया आहिनि। वज़ीर कमु नथो करे, ईंदड़ इलेक्शन में तव्हांखे वोट बि कोन ॾींदासीं। पीपुल्स पार्टी वारो इलेक्शन बन गया था जल्दी एक वोट भी न मिला तो सही करी साहब था आके वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।